में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। गणतंत्र दिवस ते थियो ध्वजारोहण। हाईटेक आदर्श पूजी सिंधी पंचायत जूना बिलासपुर हर साल वांगुरु हिन साल भी पूरी टीम जी उपस्थिति में ध्वजारोहण कयो। हिन शुभ अवसर ते भारत माता ऐं महापुरुषनि जी प्रतिमा ते माला अर्पण करे 26 जनवरी शो मनायो वेंदो आहे। इन ते प्रकाश विधो। अध्यक्ष नंदलाल पुरी एवं संरक्षक श्री मोहनलाल चंदवानी जी ने सभिनीनि खे वाधायूं ऐं संदेश ॾिनो। श्याम हरियाणी द्वारा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ऐं माननीय श्री अमित शाह जी खे धन्यवाद ॾींदे हुए वाधायूं ॾिनी कश्मीर में तिरंगो फहराइण जे करे। हिन कार्यक्रम में संरक्षक श्री हुकूमत राय टहलियानी, श्री नंदलाल चौधरी, श्रीचंद प्रितवानी, कार्यकारिणी टीम श्रीचंद टहलियानी, सुरेश मंगवानी, राजेश माखीजा, ग्वालू पाहूजा, आनंद लालवानी, विजय दुसेजा, कन्हैया मोटवानी, मनोहर आहूजा, गोवर्धन मोटवानी, राकेश चौधरी, जगदीश प्रितवानी, लालचंद लालवानी, आसूदामल माखीजा, पुरुषोत्तम हरिरामानी, सुनील बहरानी, गोविंद तेजवानी ऐं इन जे अलावा पंचायत जा वरिष्ठ सदस्य ऐं समाज जा गणमान्य नागरिक उपस्थित हुआ। आख़िरी में सभिनीनि खे प्रसाद वितरण कयो वियो ऐं धन्यवाद ॾिनो वियो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।